नाज़रीन, दादू में म्यूनिसिपल इंतजामिया की नाअहली सबब शहर जा 24 वार्ड गंदगी और गंदे पानी की लपेट में अची विया आहिनि। वधिक रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अखिल लाखो। दादू में म्यूनिसिपल कमेटी में करोड़ों रुपया बजट हुजण बावजूद दादू ज़िले की आवाम सूरन में। दादू ज़िले जा 24 वार्ड गंदगी और गंदे पानी की लपेट में। शहर ने SS न्यूज़ आडियो दाईंदे चयो त पब्लिक हेल्थ म्यूनिसिपल जेका है अमलो एडो तो ना है जेको हदी ना इन जी पानी जेको रोडन ते बीठो आ मयतूं जेके उहे पानी हेठ असां खणी था वञूं ऐं उन खां पोइ जेको आहे सो रोड रस्ता बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि। म्यूनिसिपल अमले खां असां पुछा था कयूं अबा हे माना रोड रस्तनि में पानी लॻो बीठो आहे त हो चवंदा अबा पब्लिक हेल्थ वारनि जो कमु आहे। अगरि पब्लिक हेल्थ वारनि सां था ॻाल्हायूं त हो चवंदा म्यूनिसिपल वारनि जो कमु आहे। ख़बर नथी पए त आख़िर कमु कंहिंजो आहे, या त असां पोइ ॿाहिरां खणी बीह रहूं। हे नाअहल मां नाअहल जेको हिनमहिल इदारो आहे उहा म्यूनिसिपल आहे ऐं ॿियो पब्लिक हेल्थ आहे। हिननि ॿिन्हिनि जी असांखे ख़बर नथी पए त छा वेठा था कनि। म्यूनिसिपल इंतजामिया वटि 15 खां वधीक ख़राब बीठल लोडर रक्शन ऐं हिकु ट्रैक्टर जे रिपेयरिंग लाइ आयल रक़म पिणु करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। सुजाण धुरियुनि तरफ़ां कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। अकील लाखो SS न्यूज़ दादू।